आज हमारे ग्रह बसंत, आज हमारे ग्रह बसंत, गुन गाए प्रभु तुम बेअंत, गुन गाए प्रभु तुम बेअंत, आज हमारे ग्रह बसंत, आज हमारे ग्रह बसंत। गुर सेवा कर नमस्कार, गुर सेवा कर नमस्कार, आज हमारे मंगल चारे, आज हमारे महानंद, आज हमारे महानंद, चिंतनती भेटे गोविंद, आज हमारे ग्रह बसंत, आज हमारे ग्रह बसंत। आज हमारे बने भाग, आज हमारे बने भाग, प्रभु संगी मिले खीरने लाग, होली कीनी संत सेव, होली कीनी संत सेव, रंग लगायति लाल देव, रंग लगायति लाल देव, आज हमारे ग्रह बसंत। मन तन मौलियो अति अनूप, मन तन मौलियो सूखे नहीं छाव धूप, सगली रुत हरिया होए, सगली रुत हरिया होए, सद बसंतपुर मिले देव, आज हमारे
गर्भ जम्यो है पार जात, गर्भ जम्यो है पार जात, फूल लगे फल रतन भात। तिरुपति बखाने हर गुण गाए, तिरुपति बखाने जन नानक हर हर ध्याए। जन नानक हर 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 ध्याए। आज हमारे आज हमारे आज हमारे बसंत। प्यारे मुस्ताद संगत, आज हमारे ग्रह बसंत। गुरबाणी चए थी अॼु असांजे घर में बसंत आयो आहे। हिन पृथ्वीअ ते बि प्रकृतिअ में बसंत मौसम हली रहियो आहे। गुण गाए प्रभु तुम बेअंत। हेॾो सुंदर मौसम आहे त भगवान जा गुण ॻाइण जी इच्छा थी थिए। हिकु भगत जो संत जो भाव आहे। बिरख जमियो है पार जात। हिन बसंत जे मौसम में कोई भी वर्ण खणो त कल्प वृक्ष जे समान आहे। वृक्ष जमियो है पार जात। कंहिं घर में कोई वण अंबनि जो हुजे ऐं पत्ता निकिता हुजनि त तव्हां हुनखे कल्प वृक्ष सम्झो, ऐं अगरि फल अची वञनि त हुनखे रतन सम्झो। फूल बि अचनि, पत्ता बि अचनि त हू कल्प वृक्ष हूंदो स्वर्ग में। असांजे लाइ ही कल्प वृक्ष आहे। बरख जमियो है पार जात, फूल लगे फल रतन भात। तिरुपत गाने हर गुण गाए, जन नानक हर 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 ध्याए। अहिड़े सुंदर मौसम में असां भगवान जा गुण ॻाइण जे लाइ गॾु थिया आहियूं। हिन जी पूर्णिमा ते होलिका दहन जे ॾींहं ते गॾु थिया आहियूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। आज हमारे बने फाग। ये होलीअ जो समय थींदो आहे। फाग गांवनि में फगुण जो महीनो ॻायो वेंदो आहे। फाग हुनजो लोक संगीत थींदो आहे। त असांजे लाइ इहो ई फाग लोक संगीत आहे। भगवान जा गुण। त हुन होलीअ ते असां राग बसंत में असांजा बाबा जन चवंदा हुआ कि राग बसंत होलीअ ताईं ॻाइबो आहे। बसंत पंचमी टू होली। ॾाढियूं ॻाल्हियूं तव्हांखे शास्त्रनि में कोन मिलंदियूं, स्कूल में कोन मिलंदियूं। कोई बुजुर्ग ॿुधाए सघेव थो। त असांखे ॾाढियूं ॻाल्हियूं बुजुर्गनि मां ख़बर पयूं आहिनि कि राग बसंत होलीअ ताईं ॻाइबो आहे। आज हमारे ग्रह बसंत। असांजे घर अॼु बसंत आयो आहे। हृदय में भी बसंत अचे, यही कामना है। उन लाइ हरि जो नाम नानक तना बसंत है, जिन घर वसिया कंत। हृदय में परमात्मा वसियल हुजे तो उन लाइ बसंत ही बसंत आहे। अचो भगवत गीता 16वां अध्याय दैवी संपदा विभाग योग। असां दैवी दिव्य गुण ॿुधी रहिया आहियूं। दिव्य गुण कहिड़ा थींदा आहिनि? हूअं त अनेक आहिनि, पर मूल गुण ख़ासि श्री कृष्ण भगवान ॿुधाए छॾिया कि दिव्य गुण ही हुजनि। असां ॿुधोसीं अभय, अंतःकरण जी शुद्धि, ज्ञान में स्थित, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, सरलता, अहिंसा, सत्य, अक्रोध,
त्याग, शांति, अप्रैषुनम, हिताच्युत न करण, दया, अल्लोलुप्त्वा, मार्दवम, ह्रीम, अचापलम, तेज, क्षमा, धैर्य, एतिरो सां ॿुधो आहे। धैर्य ताईं, धैर्य दिव्य गुण थींदो आहे। धीरज सां पंहिंजी ॻाल्हि रखणु, धीरज सां इंतजार करणु, स्कूल में भी ॿार पढ़ंदो आहे त केॾो धीरज रखंदो आहे। परमात्मा प्राप्ति में भी साधक खे धैर्य रखणु खपे। अॻिते आहे शौचम। शौच माना शुद्धि, स्वच्छता। इहो दिव्य गुण अथव। सफ़ाई ॿिनि प्रकारनि जी, हिकु ॿाहिरी, ॿी भीतरी। ॿाहिरी सफ़ाई त इहा थींदी आहे कि पहिरीं त जिते असां रहूं था जंहिं घर में, उन खे साफ़ रखणु, इहो दिव्य गुण अथव। घर खे साफ़ रखणु, पोइ घर खे साफ़ रखण में जेको असां पोइ मेरा था थी वञूं, पोइ पाण खे साफ़ रखणु, इहो दिव्य गुण आहे, सफ़ाई। ऐं पाण खे सनान सां साफ़ कराइणु, इहा ॿाहिरी स्वच्छता हली रही आहे। पाण खे सनान कराए असां सुठा कपिड़ा पाए वेठासीं, तंहिंखां पोइ ॿाहिरी स्वच्छता में ॿिए बि शयूं ईंदियूं आहिनि। पुरुषार्थ करणु, कर्म करणु, ऐं घर जूं जेके जिम्मेदारियूं आहिनि से करणु। चइनि प्रकारनि जी शुद्धि ॿुधाई वई आहे। चइनि प्रकारनि जी, हिकु त इहा थी शरीर खे स्वस्थ रखियोसीं, कर्म कयोसीं, घर खे साफ़ रखियोसीं, इहा शुद्धि आहे। ॿी थींदी आहे वाणीअ जी शुद्धि। कूड़ न ॻाल्हाइण, मिथ्या न ॻाल्हाइण, वाणी शुद्ध रखो, कठोर न ॻाल्हाइण, ऐं ईर्ष्या सां न ॻाल्हाइण। मन में कचरो हूंदो तॾहिं माण्हू ईर्ष्या सां ॻाल्हाईंदो आहे न। कंहिंजे दुख में ख़ुशि थी करे टोक न हणणु। ॾाढा माण्हू कंहिंजे दुख में मन सां ख़ुशि थींदा आहिनि, पर ॿाहिरां चवंदा आहिनि क्यों नहीं हुआ क्या वो काम। इहा वाणीअ जी अशुद्धि आहे, वाणीअ जी अशुद्धि। ऐं शुद्धि कीअं थींदी आहे? कंहिंखे अहिड़ा वचन ॻाल्हायूं जो हुनखे आदत अची वञे, हुनजी दुखी दिलि खे बि राहत मिली वञे। इनखे चइबो आहे वाणीअ जी शुद्धि। वाणी सच त ॻाल्हायूं, पर शुद्ध हुजे, कपट सां न अचे, कंहिंजे बुरे करण जे ख्याल खां न अचे, स्वार्थ सां न अचे। ईअं न कि असां स्वार्थ सां ॻाल्हायूं, उहा वाणी अशुद्ध आहे। त वाणी अशुद्ध थींदी आहे इन सां ई कूड़ ॻाल्हाइण सां, मिथ्या ॻाल्हाइण सां, निंदा करण सां, चुगलीअ सां। इन खे दूर करण लाइ सच ॻाल्हायूं, मिठो ॻाल्हायूं, घटि ॻाल्हायूं, सभिनि खां सुठो। वो 1000 आफतों से बचे रहते हैं जो सुनते हैं ज्यादा और कम बोलते हैं। वो 1000 आफतों से बचे रहते हैं। त घटि ॻाल्हाइण जी ऐं हितकर ॻाल्हाइण, इहा वाणीअ जी शुद्धि आहे। ॿी थींदी आहे बुद्धीअ जी शुद्धि ऐं बुद्धीअ जी अशुद्धि। बुद्धि अशुद्ध कीअं थींदी आहे? बसि उहो ई ख़राब वीचार आणे करे, ग़लति ई सोचणु, उल्टो ई सोचणु, उल्टो सोचणु। हिकु माईअ पंहिंजे घोट खे चयो कि अॼु मुंहिंजी तबियत ठीकु कान्हे, मथे में सूर आहे, त अॼु मां कमु कोन कंदसि।
त तव्हां रोटी वोटी ॿाहिरां घुराइजो। घोट चयसि ठीकु आहे। थोड़ी देर खां पोइ घोट चयसि मां घुरायां भली रोटी, त माई चयसि थी मूंखे ख़बर आहे तव्हांखे उहो ई ॿाहिरी वणंदी अथव, मुंहिंजे हथ जी तव्हांखे उहो ई पसंदि ई कान्हे। त चयसि न तो जी न मथे में सूर आहे। त चयसि तव्हां चाहियो था मूंखे मथे में सूर थिए? मां त ईअं ई खणी थोरो चयो कि मुंहिंजो अॼु थोरो मथो भारी आहे, त तव्हां त मथे जो सूर करे छॾियव। चयसि मां ईअं किथे चयो भाई, तूं पाण चई हाणे तूं कुझु ॿियो थी चई। त चयसि तव्हां छा था चवणु चाहियो? मां कूड़ ॻाल्हाईंदी आहियां, मां हाणे कूड़ थी ॻाल्हायां। त चयसि शांतीअ सां धीरे ॻाल्हाए भाई, त छा मां चिल्लाए करे ॻाल्हाईंदी आहियां छा? अरे चयसि न तूं ॾाढो प्यार सां ॻाल्हाईंदी आहीं, पर तूं ई खणी ठाहे रोटी भला, मां नथो घुरायां। अच्छा मां हींअर चयो मथे में सूर अथई ऐं वरी मूंखां ई था ठारायो रोटी, हाणे हिननि जो त कोई इलाज आहे कान। अहिड़नि जी बुद्धि अशुद्ध ही हूंदी आहे, हिननि जी बुद्धि दूषित हूंदी आहे। शुद्ध हर ॻाल्हि में उल्टो ही कढंदा। अच्छा इसका मतलब ये था, अच्छा इसका मतलब ये था। छो त दिमाग़ में शुद्ध थी, दिमाग़ में वीचार शुद्ध आहिनि ई कोन, अशुद्ध वीचार हर ॻाल्हि जो उल्टो ई अर्थ कढंदा। हाणे असां पाठ ते मां प्रयोग इहो कंदो आहियां कि उन घर में कोई गुज़ारे वियो आहे, त हाणे हुननि खे थोरो मुस्कुरायां, थोरो हल्को फुल्को माहौल ठाहे मुस्कुरायां। त इन जो उल्टो अर्थ कढंदियूं आहिनि जलेबियूं कि इनको गंभीरता है नहीं, इनको ज्ञान है नहीं, बस हंसाता रहता है, खुद भी हंसते रहते हैं पागलों की तरह। त जवाब ॾेई पियो थो अचां, मस्त जवाब। ऐं हिननि खे हिन जवाब जो तोड़ हूंदो ई कोन्हे। ॾिसो तव्हां सां बि शेयर थो कयां, कंहिंजे घर में कोई गुज़ारे वेंदो आहे त हुन माण्हू खे केॾो दुख हूंदो आहे कि असांजो कोई प्रिय माण्हू हलियो वियो ऐं वरी कष्ट एॾो दुख भोगे करे वियो। त हिकु दुख त ऑलरेडी आहे हुनखे। हाणे समाज जी ज़िमेदारी छा आहे? माण्हुनि जी जेके हुननि वटि वञनि था थियण परचारी ॾियण, उन्हनि जी ज़िमेदारी आहे कि उन्हनि जो दुख वधाइनि न, उन्हनि जो दुख घटि कनि। उनजे घर वञी करे जेको ज़रूरी कमु आहे उहो पाण कनि। उन घर वारनि खे बल्कि चवनि था बसि वेही रहो चुप करे, तव्हां उथो न, तव्हांखे असां कुझु करण न ॾींदासीं कमु, तव्हांखे असां पाणी जेको करिणो आहे असां पाण ई कंदासीं। ईअं थियणु खपे न। पोइ इहो जेको बि करणी अथनि नेतागिरी शांतीअ सां कनि, आवाज़ बंदि रखी करे। लेपो पाइणो अथनि छेणे जो त खणी अचनि, ख़ुदि जेका नेतागिरी करे उहा खणी अचे। ॿिए खे आर्डर ॾियणु सवलो आहे। ॾाढियूं मायूं छा कंदियूं आहिनि, इंतज़ार कंदियूं आहिनि कि कंहिंजे घर में कोई गुज़ारे त मां नेतागिरी शुरू कयां। पोइ अहिड़ी नेतागिरी कंदियूं आहिनि या जो इहो बि ध्यानु न रखंदियूं आहिनि कि अॻिलो ऑलरेडी दुखी आहे त मां हुनखे परेशान न कयां, पर हुननि खे मतलब ई न। अहिड़ी नेतागिरी कि नयूं नुंहंनि खे ख़बर ई कान्हे कुझु जरियूं वेसां, हे सामान कोन अथव छा घर में, ही कान अथव छा? मतलब हिनखे होशियारी झाड़नी आहे कि मूंखे सभु ख़बर आहे। हे कयो ॾियो ॿार, हेॾा हथ लॻाराइसि कणक ते, उहा कणक ॾेई अच ब्राह्मण खे। त माण्हू घर जा वीचारा हिकु त दुखी, वरी जॾहिं माहौल अहिड़ो किनो ठाहींदा आहिनि न, किनो हिनखे सूतक चइबो आहे, त वीचारा घर वारा ॾकी वेंदा आहिनि। हाणे दुख त हो ऑलरेडी, प्लस थी वियो भय, दुख प्लस भय। सोचींदा आहिनि छा छा पियो थो थिए हिते, भूत त कोन अचण वारो आहे कोई, ईअं माहौल करे छॾींदा आहिनि। वरी रुअण शुरू। का नेतागिरी माई हूंदी न चवंदी अरे कोई रोए नथो यार, रुआरीस। पोइ हिक खे रुआरींदसि, पोइ हुनखे ॾिसी ॿी पोटी चार रोना न त 50 पाणी रोअण शुरू थी वेंदा। इहो छा पिया था ठाहिनि, नरक था ठाहिण जी प्लानिंग कनि या माण्हू। हिन जे विपरीत थियण इहो खपे कि दुखी त आहे न माण्हू, हाणे हुनखे सुख पहुचाइण जी कोशिश कयूं।
माण्हू बढ़िया कपड़ा पाए करे हुन घर में पहुचे, फाटल मेरा न, माण्हू सुठा कपड़ा पाए पहुचे सात्विक, उन घर के सफ़ाई करे, बट हिक ॿ माई उनखे चुप कराए बिना के एजेंडे जे, के ग्रुप में आई आहियां इहो न चएसि, बस वो उनखे हिक ॿ उनखे आदत ॾे, ॿिया लॻी वञनि साफ़ सफ़ाईअ में। ऐं ॾिसो गुरु नानक त चयो आहे कि कंहिं मरी वञे कि फालतू क्रियाऊं हाणे बंदि कयो, ॾीओ ॿारण कणक ते हथ लॻाइण बंदि कयो, गुरु नानक चयो आहे। गुरु नानक सिख समाज में थींदो अथव, कोई गुज़ारे वञे त बिल्कुलु शांतीअ सां रोअण बि मना आहे, तोखे रोअणो थी वञ अकेले में रो, शो ऑफ छो थी करी, ऐं कपिड़ा सुठा पायो जीअं दरबार में वेहबो आहे, मथो ढके मर्यादा सां वियो, इहो चयल आहे गुरनि जो। कोई रुअण पिटण न, नेतागिरी न, बहराज खे न, सूतक वूतक कुछ न, बस प्राणी खे वो शरीर आहे अरदास करे ऐं शमशान में अंतिम संस्कार करे अचो। केॾो सुठो वैज्ञानिक तरीक़ो खोजो गुरु नानक। पंहिंजे सिंधियुनि में हटण जे बजाय वधंदो थो वञे, का न का शइ जोड़ींदा ई विया आहिनि। हाणे हे बि जोड़, पाठ रखबो हो गुरुअ जो, गुरु ग्रंथ जो, त ही शयूं थोड़ी हुयूं पहिरीं, केले जा पत्ता ऐं गिरह, ये सब ब्राह्मण जी शयूं आहिनि, इहो डिपार्टमेंट ब्राह्मण जो आहे। त ब्राह्मण वारो कमु अलाए कीअं हिन में अची वियो गुरु ग्रंथ में, पूजा कर्म कांड हे हो हलो अची वियो। पर ही जेके ॻाल्हियूं कचरो थियूं कनि, भॼन थियूं ॻाइनि, उनखे दुखी थियूं कनि, इहो पाप आहे। दुखी माण्हूअ खे अञा दुखी करण, शोषण करण, मतलब दुखी समय में तूं पंहिंजी नेतागिरी थी करी, हूअं करे ॾेखार। असां छा पिया था कयूं, किथे पाठ था रखूं त उन्हनि खे ख़ुशी ॾियण जी कोशिश पिया था कयूं, ख़ुशी बि शास्त्रनि जे आधार ते, कोई धुका न, उन्हनि खे सच ॿुधाए करे निर्भीक पिया था कयूं कि सभु परमात्मा जी इच्छा सां थींदो आहे, हर कमु उनजे हुकुम सां थींदो आहे। प्रसन्न थी करे उनखे स्वीकार कयो, आनंदित थियो। ही सूतक त आहे, वॾो सूतक न अचण ॾियो, मन का सूतक लोभ है, जिह्वा सूतक कूड़। ही जेके बि नेतागिरी करण अचनि, इन्हनि खे ॻाल्हाइण ई न ॾियो, ऐं ईअं सफल बि पियो थो वञे। जीअं ई असांजी एंट्री थींदी आहे न बैरागर में पाठ जे माध्यम सां, ही जलेबियुनि जो अचणु बंदि, हिन जो अचण ई बंदि थी वेंदो आहे। पोइ वरी इहो ई वञी चवंदियूं आहिनि कि भाउ जेको आहे मस्ती थो करे, खिल मजाक थो कराए। अरे उद्देश्य त ॾिसो, मक़सद छा आहे? जिते दुख आहे उते सुख पहुचाइण जी कोशिश कजे, ऐं जिते ज्यादा सुख आहे उते दुख त न पहुचाइजे, पर उते कंट्रोल करण लाइ कुझु हुजणु खपे। जीअं शादी हुजे घर में ऐं सभु चरिया लॻा पिया हुजनि, फैशननि में, नचण में, पार्टियुनि में, उते ज़रूरत आहे गुरुअ खे घुराए करे शब्द ॿुधण जी, ताकि असांजो मन वधी न वञे। मां इहे उल्टा कम कंदो आहियां, शादीअ ते कोई घुराए न त उते भॼन ॻाईंदो आहियां, ताकि अति उत्साहित न थी वञनि, ऐं कमी थिए त हल्का फुल्का धुनुनि वारा सुठा भॼन, ईअं ग़लति आहे छा करण। त बस ही जलेबियूं चवनि कि इनको वो नहीं है, छो त दिमाग़ शुद्ध कान्हे, बुद्धि शुद्ध कान अथनि। असां बुद्धि शुद्ध करण जी कोशिश पिया था कयूं। त श्री कृष्ण भगवान चए थो शुद्धि जेका आहे सा हिकु दिव्य गुण आहे। बुद्धीअ जी शुद्धि, असां बि बुद्धि शुद्ध रखूं ऐं ॿिए जी बि बुद्धि उलझायूं न। हिकु चवण लॻी सभु जलेबियूं कान्हनि, तव्हां सभिनि जे लाइ था चओ सभु कान्हनि, चयोमांसि घणियूं आहिनि, कि 50% आहिनि। इहा वॾी ॻाल्हि अथव जो स्वीकार करे थी कि 50% आहिनि, न त पहिरीं चवंदी हुआ हमारे सत्संग में कोई आ गया तो उसके बाद एंड है, उसके ऊपर विशेष कृपा है तभी वो आया है। 50 ते पहुचियो त हिननि खे मां 100 ते पहुचाईंदमि। ये अहंकार कोन्हे,
एक बार मैंने कमेंट कर दी तो पूछा अपने आप की भी नहीं सुनता। एक याद कर दिया था करो कोई संत पे तो ॻाल्हाए हिनखे वो सांसारी भाषा में न करण जो कि अहंकार तो करे। पर्दा नशी को बे पर्दा न कर दूं तो अकबर मेरा नाम नहीं। इन जलेबी सुलझाई न तो न सुलझी तो न सुलझी असां कोई टेको थोड़ी कयो आहे। सुलझी तो ठीक है न सुलझी तो कोई टेंशन थोड़ी है असां तो सुलझियल आहियूं न बस। तो चवण लगी 50% चवंदा अच्छा 50% भाई सुठियूं आहिनि तो तूं उन्हनि 50% ॿिए बि माण्हू वेठा हुआ जी हा मां वेंदी आहियां पर मां ओड़ी कोन आहियां। चवंदासीं अच्छा तव्हां वेंदा आहियो त तव्हां हुते छा सिखिया आहियो? चुप। चवंदासीं कहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हांखे मिली आहे थोरो शेयर कयो। मुस्क खिले पई हे चवंदासीं ठही वई न जलेबी त तव्हां अची विया न जलेबी में इहो हे छा थींदो आहे? मन में कुझु आहे पर तव्हां ॿुधाइण नथा चाहियो। जलेबी इन खे चइबो आहे उलझल। तव्हांखे कुझु स्पष्टता आहे ई कोन। चवंदासीं सभु जलेबियूं अथव न त उते वञे छो थी। 100% जलेबियूं आहिनि न त जलेबी न हुजे त उते वञे ई न। त शुद्धि बुद्धीअ जी ॾाढी वॾी शइ अथव। मन जी शुद्धि, बुद्धीअ जी शुद्धि ऐं शरीर जी शुद्धि त आहे। हाणे गुरु नानक चयो आहे सोचे सोच न होई जे सोची लख वार कि सनान लख दफ़ा सनान करण सां भी कोई शुद्धि कोन थी थिए। पर गुरु नानक जे पंथ में सभिनि खां वधीक सफ़ाई रखी वेंदी अथव स्वच्छता। तो हुन इहो थोड़ी चयो कि सनान न कयो। गुरु नानक चयो शरीर जी शुद्धिअ सां गॾोगॾु मन जी भी शुद्धि रखो। तो महत्वपूर्ण आहे मन जी शुद्धि। ऐं जंहिंजो मन शुद्ध हूंदो बुद्धि शुद्ध हूंदी न उहो ईअं ॻाल्हाईंदो। भली तव्हां चओ ऊंचा अभी ऊंचा लेवल नहीं है इनका। भली चवण वारा चवनि पाठ ते चई आयो मान भली जेको सम्झणो हुजे बस सम्झो। बुरो लॻेव त भली लॻेव। पर जेको कपटी हूंदो न जंहिंजी बुद्धि शुद्ध न हूंदी उहो ठाहींदो जलेबी। उहो ॾाढो सोचे सम्झी हलंदो धीरे धीरे कि कंहिंखे ईअं न लॻे कि हिनखे घटि ज्ञान आहे। श्री कृष्ण भगवान चए थो ॿाहिरी शुद्धि भी रखो पर मन जी शुद्धि भी रखो। बुद्धीअ जी शुद्धि मन जी शुद्धि। मन में खोट भरी और मुख में हरी फिर सत्संग में जाने से क्या फायदा। मन में खोट भरी और मुख में हरी फिर सत्संग में जाने से क्या फायदा। मैल मन का न धोया बदन धो लिया। मैल मन का न धोया फिर गंगा नहाने से क्या फायदा। मन में खोट भरी और मुख में हरी। मन में मूरत प्रभु की उतारी नहीं। मन में मूरत प्रभु की उतारी नहीं। है सबसे बड़ा तो भिखारी वही। है सबसे बड़ा तो भिखारी वही। धन दौलत पे तू क्यों गुमान करे। जब संग ही न जाए तो क्या फायदा। मन में खोट भरी और मुख में हरी।
और करता कर्म तो सदा ही बुरे। पहले खुद पर करो तुम अमल बाद में। ज्ञान दूजों को देने से क्या फायदा, ज्ञान दूजों को देने का है फायदा। पहले खुद पर करो तुम अमल बाद में। ज्ञान दूजों को देने का है फायदा। पहले खुद पर करो तुम अमल बाद में। पहले खुद पर करो तुम अमल बाद में। ज्ञान दूजों को देने का है फायदा। ज्ञान दूजों को, ज्ञान दूजों को देने का। गाल बार बार चवण जरूरी आहे, न तो ॿुधण वारा चवंदा भैंसा जल्दी निकिरे इहा लाइन, न त असांजी पोल थी खुले। त असां बार बार चवंदासीं कि ज्ञान ॿियनि खे ॾियण जो फ़ाइदो तॾहिं आहे जॾहिं तूं हुन ते अमल कंदी हुजीं। तोखे कुझु अनुभव थियो कोन्हे, तूं बि थी बक बक करी। त पहले खुद पर करो तुम अमल बाद में। ज्ञान दूजों को देने का है फायदा। ज्ञान दूजों को, मन में खोट भरी और मुख में हरी। फिर सत्संग में जाने से क्या फायदा। मैल मन कान धोया बदन धो लिया। ज्ञान दूजों को देने से क्या फायदा। मन में खोट भरी और मुख में हरी। जलेबी कंहिंखे अॼु जे समय में सिर्फ जलेबी चओ, ॿियो कुझु गार ॾियण जी ज़रूरत ई कोन अथव। नए ज़माने जो इहो अखर आहे, सिर्फ चओसि जलेबी, जलेबी ई छा, बस एतिरो कंहिंखे चओसि जलेबी ई छा, तो सक पकाइजी वेंदी। हिकु माई चवण लॻी कि सत्संग त सुठो थो करे पर बेइज़ती ॾाढी थो करे। चओसि कि थोड़ी घटि बेइज़ती करे, ईअं चई न, चओसि थोड़ी भला करे पर घटि त करे। ये का बेइज्जती आ छा? हा अॼु घीअरनि जो ॾींहुं अथव, इन जो जेको वॾो आहे। भली तथाकथित संत छो न हुजनि, अगरि मिथ्या ॻाल्हाईंदा हुजनि मिथ्या, त उहे बि घीअर आहिनि। ही जलेबियूं हो घीअर आहे। कृष्ण भगवान भी कॾहिं कॾहिं उलझल ॻाल्हियूं ॻाल्हाईंदो हो, ईअं लॻंदो हो, ईअं महसूस थींदो हो कि कृष्ण जलेबी तो ठाहे, पर न, हू दरअसल साम्हूं वारे खां ई क़बूल करण जे लाइ इहा भूमिका ठाहींदो हो कृष्ण भगवान। जीअं पितामह भीष्म चयो कि मां इन्हनि 5 पांडवनि खे मारींदमि, त चिंता थी वई पांडवनि जे शिविर में। कृष्ण पियो मुस्कुराए, त पांडवनि चयो, हर को पंहिंजी सलाह पियो ॾे कि छा कयूं, कीअं बचूं। कृष्ण खे चवंसि तूं कुझु ॿुधाए न। कृष्ण खे अञा मस्ती सूझी, चयसि हाणे पितामह भीष्म चए सही पियो थो, पर ॾिसो चयसि, कृष्ण चयो पितामह भीष्म प्रतिज्ञा कई आहे त पूरी त कंदो। ऐं वरी मुस्कुराए करे चयईं त हुनजी पोइ छा करणु खपे। त कृष्ण जी छा कंदा, हू पंहिंजी प्रतिज्ञा पूरी कंदो ऐं तव्हां मां जंहिंजो नंबर ईंदो सो मरंदो वेंदो।
त वरी अर्जुन चयईंसि तव्हां त चयव कि जीत धर्म जी थींदी। कृष्ण चयो त बिल्कुलु जीत धर्म जी थींदी। त हुन चयईंसि भीम चयईंसि कृष्ण हाणे जलेबी न ठाहे न, तुम सिधो सिधो ॿुधाए न असांखे करिणो छा आहे। द्रौपदी आयसि, हा पोइ वरी विया पितामह भीष्म, द्रौपदीअ खे कृष्ण मोकिलियो कि तूं मथो ढके, मुंहुं ढके करे पितामह भीष्म खे वञी पेरे पओ ऐं उन खां आशीर्वाद वठी अच सौभाग्यवती थियण जो। द्रौपदीअ ईअं ई कयो, पेरे पई पितामह भीष्म खे, पितामह आशीर्वाद ॾिनो सौभाग्यवती भव। द्रौपदी चयसि थी मां आहियां द्रौपदी, हाणे तव्हां पांडवनि खे न मारींदा, इहो कृष्ण ई ॿुधायो, पर जलेबी ठाहे करे। वरी छा थियो, पितामह भीष्म चई इहो तव्हांखे कृष्ण सेखारियो हूंदई, मां सम्झी वियुमि, पर हाणे मां तव्हांजे हथां मरी नथो सघां, मां अबध्य आहियां, तव्हांखे मारे नथो सघां, हाणे वचन ॾिनो आहे, पर मरी बि नथो सघां, हाणे तव्हां छा कंदा। वरी कृष्ण खे चयईंसि हाणे छा कयूं, त कृष्ण वरी सलाह ॾिनई तव्हां वञो, कृष्ण पहिरीं जलेबी ठाही, छो त झुकाइण आसान कान्हे कंहिंखे। कृष्ण जी भाई तव्हां अगरि पंज ई मिली करे हमलो कयो पितामह भीष्म ते, त भीम जी जीअं तूं चई, त कृष्ण जी पर तॾहिं बि तव्हां पुॼी थोड़ी सघंदा, जीअं जलेबी वरी तो ठाहींदा। त चवणु ज़रूरी हो, न त हुननि खे इहो बि लॻे हा कि असां अगरि हीअं कयूं हू कयूं, त कृष्ण पहिरीं पे उहो सभु चए, वरी मथां इहो बि पियो चए कि हिन सां बि संभव कान्हे। कृष्ण जी हिकिड़ो उपाय आहे, तव्हां अगरि उहा ई टेक्निक अपनायो द्रौपदीअ वारी, वञी करे शरण में वञोसि ऐं चओसि, युधिष्ठिर खे चईंसि युधिष्ठिर तूं पितामह खे चओ कि मां तव्हांखे कुझु वापसि ॾियण आयो आहियां। जॾहिं लड़ाई पई थिए, युधिष्ठिर पितामह खां आशीर्वाद वठण वियो हो, लड़ाई शुरू थियण खां पहिरीं, तॾहिं पितामह भीष्म आशीर्वाद ॾिनो हुयसि कि विजयी भव, त वञी करे चईसि इहो आशीर्वाद वापसि वठो, छो त तव्हां मरंदा हूअं ई कोन, ते आशीर्वाद रखी कंदासीं छा तव्हांजो। इहा ई टेक्निक कमु आई। भीष्म चईंसि इहो तव्हांखे कृष्ण ॿुधायो हूंदो, ठीकु आहे, मां आशीर्वाद त वापसि नथो वठी सघां, ॾेई चुको आहियां, जलेबी जा आशीर्वाद हूंदा आहिनि फालतू, पर अगरि हिकु जिम्मेदार संत आशीर्वाद ॾींदो आहे न, त हुनजी पैज बि पोइ पाण रखंदो आहे कि हाणे मां आशीर्वाद ॾिनो आहे त मूंखे लॻे रखणी आहे। त पितामह भीष्म चए थो मां आशीर्वाद त ॾेई चुको आहियां कि भाई जीत तव्हांजी थींदी, हाणे मूंखे हुन आशीर्वाद जी लॼ रखणी आहे, त उन लाइ मां हिकिड़ो उपाय थो ॿुधायां, इहो उपाय कयो, मां हारजी वेंदुमि। इस कहिड़ो उपाय, पितामह भीष्म चयो अगरि रणभूमिअ में मुंहिंजे साम्हूं का स्त्री अची वेंदी त मां अस्त्र शस्त्र हेठि रखी छॾींदुमि, मां शस्त्र न हलाईंदुमि बसि। त युधिष्ठिर जी को रणभूमिअ में स्त्री किथां ईंदी, त पितामह चई इहो बि मां ॿुधायां, पुछीस न वञी कृष्ण खां। हाणे आया कृष्ण वटि, वरी मीटिंग थी, युधिष्ठिर जी पितामह चयो आहे का स्त्री अचे रणभूमिअ में त मां अस्त्र शस्त्र न खणंदुमि। त कृष्ण जी ओ अच्छा, त अर्जुन जी पर स्त्री छो ईंदी रणभूमिअ में, कृष्ण जी इहा बि ॻाल्हि सही आहे, उहा छो ईंदी। त द्रौपदी आई, चई तव्हां मूंखे इजाज़त ॾियो, मूंखे वठी हलो रणभूमिअ में, उहे हिननि खां कुझु थियणो आहे कोन। उहो त जॾहिं खां जुआ में हारायो वञ न, त द्रौपदी कॾहिं कॾहिं चई ॾींदी वञ, हिननि खां कुझु उहे थियणो आहे कोन, तूं कृष्ण। त कृष्ण जी सुझाव ग़लति त कान्हे, सुझाव बुरो त कान्हे। त भीम चई ईअं कीअं था चओ, द्रौपदी हलंदी असांजी बेइज़ती कोन थींदी। कृष्ण जी हा बेइज़ती त थींदी, ॿिन्ही पासे कान्हे, बिल्कुलु सही आहे। मां छा चयो
कृष्ण जी ॻाल्हियूं तव्हांखे जलेबी लॻंदियूं, पर हू सही दिशा में पियो थो वञे। पोइ त तव्हांजे अगरि कथा पढ़ियल हुजे या टीवीअ ते ॾिठो हुजेव त छा कयो वञ ख़बर अथव? शिखंडीअ खे रथ ते विहारियो अर्जुन सां गॾु। शिखंडी स्त्री हो त पितामह रखी छॾिया। त कृष्ण जूं अहिड़ियूं अनेक ॻाल्हियूं ईअं लॻंदव शायदि जलेबी पियो थो ठाहे, पर जलेबी कान्हे। कृष्ण बिल्कुलु सही हलंदो हो, छो त हुनखे कुझु परिणाम कढणो हो। हिननि जलेबियुनि जो छा रिजल्ट निकितो आहे अॼु ताईं ॿुधायो? कुझु बि न। रिजल्ट त ॾेखारियो। चओ थियूं असांजो सत्संग 50 साल पुराणो आहे। घणो? 50 साल 70 साल पुराणो आहे। त 70 साल में तव्हां रिजल्ट छा ॾिनो आहे समाज खे? तव्हां 2 टे जलेबियूं रुगो ॾिनियूं अथव, 2 टे गीहर ॾिना अथव, न परंपरा बची, न सनातन धर्म बचो। रिजल्ट इनखे था चओ। छो त हिननि सिर्फ़ु जलेबी ठाही आहे, गोल 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 गोल, बस हो गया सत्संग। हाँ, खुद आश्रम भी ठाहे छॾिया अथनि। इहो थियो आहे रिजल्ट। सीटुनि ते वेठल आहिनि, महल ठाराए छॾिया। महल कंहिं करोड़पतीअ जा न हुजनि, अहिड़ा महल ठाहे छॾियनि पंहिंजा। त जलेबी न, कृष्ण जी ॻाल्हि जलेबी कान्हे। कृष्ण चए थो दिमाग़ शुद्ध रखो, मन शुद्ध रखो। इन जे अलावा हिकु ॿी थींदी आहे वातावरण जी शुद्धि। नेगेटिव ऐं पॉजिटिव जंहिंखे एनर्जी चइबो आहे। थी सघेव त पंहिंजे घर जो वातावरण पॉजिटिव करण जी कोशिश कयो। मानसिक शुद्धि। जंहिं घर जे सदस्यनि जा वीचार शुद्ध आहिनि न, उहो घर जो वातावरण बि शुद्ध आहे। उन लाइ कीअं थींदी आहे वातावरण जी शुद्धि घर जी? जॾहिं कुटुंब जे सभिनी सदस्यनि खे न्याय मिलंदो हुजे, कंहिंसां पक्षपात न थींदो हुजे, कंहिंसां अन्याय न थिए, सभिनि खे प्रेम मिले, सभिनि खे आदर मिले, सभिनि खे यथा योग्य भोजन मिले। इहो वेदन में लिखियल अथव। दमे दमे सप्त रत्ना, कि 7 रत्न आहिनि जंहिं घर में, उहो घर ॾाढो सुठो आहे। जंहिं घर में स्वास्थ्य जे लाइ ऐं प्रबंध हुजे, उन घर जो वातावरण सुठो थींदो आहे। जेको माण्हू पाण शुद्ध आहे न, मन दिमाग़ सां शुद्ध, मन सां शुद्ध, शरीर सां बि शुद्ध, उहो पंहिंजे उन तेज सां ॿियनि खे बि शुद्ध करे छॾींदो आहे। जिते जिते वेंदो आहे उते शुद्ध कंदो आहे। अच्छा, ॿी थींदी अथव आर्थिक शुद्धि। आर्थिक धन जी शुद्धि। माण्हू धन कमाए शुद्धीअ सां। ऐं ॿियो धन शुद्ध थींदो अथव दान करण सां। पाणी अगरि बीह रहे त ख़राब थी वेंदो आहे। धन भी केवल जमा पियो हुजे त ख़राब अशुद्ध थी वेंदो आहे। माण्हू जा लक्षण निकिरी वेंदा आहिनि, बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे। हुन धन खे थोरो कढंदा कयो सत्कर्म में। त आर्थिक शुद्धि भी कयूं, मन जी शुद्धि भी कयूं, ऐं वीचारनि जी शुद्धि भी, ऐं सनातनाई शुद्धि ऐं सुठा कर्म भी कयूं। जप तप कया सुमरन कया, जप तप करे सेवा करे, कया फिर हो प्रीतम खेरा जी। बोली बना माँ बानी बना, करो करम प्रभु के बना के बना बना, करो करम प्रभु के
संसार में हर को दिशा आहे रुदल पहजे में कोई सा मशहूर या खुशियों में को जिए गम में आया दिमाग में शुद्धि, सेवा में शुद्धि, शारीरिक शुद्धि भी स्नान पानी के आसपास जिते रहूं था उते शुद्धि, मन में न छल न कपट। ॾिसो बिना शुद्धि जे कर्म कांड बेकार अथव। अशुद्धि सां अगर कोई कर्म कांड कयो वञे न बेकार अथव, वो कर्म कांड भी दूषित थी वियो। तव्हां सेवा कयो, समझो तव्हां रोटी खारायो, पर मन शुद्ध न हुजे तो वह सेवा भी अशुद्ध थी वही। त गुरु के चवर झुलायो पर मन शुद्ध न हुजे वह सेवा भी दूषित थी वही। तव्हां त बची वेंदा, सेवा दूषित थींदी आहे ऐं गुरु बदनाम थी वेंदो आहे, ख़बर पवंदी कोन अथव। जेके माण्हू नेतागिरी कंदा आहिनि न, उहे हाईलाइट थियण लाइ कंदा आहिनि अशुद्धीअ सां। खैर हिते बुराई कान्हे, हिते इहा ॻाल्हि आहे कि माण्हू क्रिया ॾे पियो थो ध्यानु ॾे, शुद्धीअ ॾे ध्यानु कोन पियो थो ॾे। ऐं भगवत गीता चए थी शुद्धि दिव्य गुण आहे। तव्हां भली कुझु न बि कयो पर मन रुगो शुद्ध रखो, बुद्धि शुद्ध रखो, तब ठीकु आहे, तव्हांजे अंदर दिव्य गुण प्रगट थी वेंदो। त अञा बाक़ी बचा अथव देवी गुणनि में ॿ अञा आहिनि। हिकु अद्रोह, कंहिंखे धोखो न ॾियणु, ऐं ॿियो बचो आहे नाती मानीता। नाती मानीता माना अॼुकल्ह जेको हली रहियो आहे सस्ती लोकप्रियता पाइण जो गुण, हाईलाइट थियण जो शौक़ु, कूड़ ॻाल्हाए करे हाईलाइट जंहिंखे चइबो आहे उनजो शौक़ु, इनखे चइबो आहे मानीता। इहो शौक़ु न हुजे त दिव्य गुण। इहे ॿ असां बाक़ी पोइ ॿुधंदासीं। हाणे छंछरु। बोल श्री कृष्ण भगवान की जय।